ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन नवासा शेयर कंदालू तो आलमी बैंक पाकिस्तान लाए 30 करोड़ 40 लख डॉलर्स कर्ज ॾियण जी मंजूरी ॾेई छॾी आहे। आलमी बैंक तरफ़ां जारी कयल पधिराईअ मूजिबि इन कर्ज सां हलंदड़ प्रोग्राम पब्लिक सेक्टर जे माली मामलनि में बहितरी आणींदो, जॾहिं त प्रोग्राम तहत वफ़ाक़ ऐं पंजाब में पब्लिक फाइनेंस मैनेजमेंट सिस्टम के मज़बूत कयो वेंदो। पधिराईअ मूजिबि इन प्रोग्राम सां पाकिस्तान खे उगाड़ियूं इकट्ठियूं करण में आसानी थींदी, जॾहिं त प्रोग्राम रियल एस्टेट जे कारोबार खे रजिस्टर्ड करण में मददगार होंदो। ब्रेकिंग न्यूज़ है अवां खे ॾींदालू त आलमी बैंक पाकिस्तान लाइ 30 करोड़ 40 लख डॉलर कर्ज ॾियण जी मंजूरी ॾेई छॾी आहे। आलमी बैंक तरफ़ां जारी कयल पधिराई मूजिबि इन कर्ज सां हलंदड़ प्रोग्राम पब्लिक सेक्टर जी माली मामलनि में बहितरी आणींदो, जॾहिं त प्रोग्राम तहत वफ़ाक़ ऐं पंजाब में पब्लिक फाइनेंस मैनेजमेंट सिस्टम के मज़बूत कयो वेंदो। पधिराई मूजिबि इन प्रोग्राम सां पाकिस्तान खे उगाड़ियूं इकट्ठियूं करण में आसानी थींदी, जॾहिं त प्रोग्राम रियल एस्टेट जे कारोबार खे रजिस्टर्ड करण में मददगार हूंदो। इन खां सवाइ आलमी बैंक जी पधिराई में इहो बि चयो वियो आहे त प्रोग्राम मां कारोबारी माण्हुनि लाइ रजिस्टर्ड थियण जो अमल आसान थींदो, जॾहिं त अदायगियूं रीफंड्स जी उगाड़ी में टैक्स इख्तियारनि ख़िलाफ़ अपील जो सिस्टम बहितर थींदो।